अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असी तोखे सनन किस्से जे असली हकीकत बयान करे बुधायूं था त बेशक उहे असहाब कुछ नौजवान हुआ जिन पांजे रब ते ईमान आंदो हो ऐं असां खेन वधीक हिदायत सां नवाज़ियो हो ऐं असां सनन दिलन खे सबर इस्तिकामत जी कुवत सां वधीक मजबूत कयो। जॾहिं हू हिम्मत करे ज़ालिम बादशाह जे खिलाफ उथिया त उन्हनि वॾी ईमान जी ताकत ऐं जुरत सां चयो त असां जो रब आसमाननि ऐं ज़मीन जो रब आहे। असीं उन खां सिवाइ ॿिए कंहिं महबूद खे हरगिज़ न पुकारींदासीं। जे असां इहे कयो त वाकई अनढंगी या बेजा ॻाल्हि चवंदासीं, यानी इहा असांजी हद खां लंघियल बेअक़ली ऐं हिमाकत जी ॻाल्हि हूंदी। ऐं हुननि नौजवाननि चयो त हीअ असांजी क़ौम आहे। हुननि उन यानी हिक अल्लाह खां सिवाइ ॿिया महबूद करे वरिता आहिनि। जेकॾहिं उहे ऐं संदन महबूद सच्चा आहिनि त को पधरो दलील या चिट्टो सबूत छो नथा आणी। ऐं उन ॻाल्हि में को बि शक न आहे त उहे नसूरो कूड़ था बकनि ऐं पोइ उन खां वधीक ज़ालिम केरु थी सघे थो जेको अल्लाह ते कूड़ घड़े। ऐं उन्हनि पाण में फ़ैसिलो कयो त जेकॾहिं तव्हां उन्हनि माण्हुनि खां ऐं उन्हनि जे महबूदनि खां जिन खे हू अल्लाह खां सिवाइ पूॼीनि था अलॻि ई पासीरा थी विया आहियो, हाणे हली कंहिं या फलाणे गार में पनाह वठो। अव्हां जो रब अव्हां ते पंहिंजी रहमत ऐं बाझ जो दामन कुशादो कंदो ऐं तव्हां जे कम में तव्हां लाइ सहूलत यानी आसानी पैदा कंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं गार जे मैदान में हू लिकिया ऐं सुम्ही पिया, उन जो अजब मंज़र हो। उन में सिज जी रोशनी या सोझरो त पहुचे पियो, मथनि उस न पे आई। ऐं जेकॾहिं ए ॾिसंदड़ तू ॾिसी त जॾहिं सिज उभरियो पए त संदन गार खां साॼे पासे मुड़ी वेंदो हो ऐं वरी जॾहिं लहंदो हो त खाॿे पासे खां मुड़ी लहंदो हो। उहे गार जे हिक कुशादे मैदान में सुतल हुआ ऐं उहा अल्लाह जी कुदरत जी निशाननि मां हिक आहे। जंहिंखे अल्लाह हिदायत ॾे कोई हिदायत वारो आहे, जंहिंखे हू गुमराह करे त उन लाइ को बि दोस्त यानी वली ऐं मददगार या राह ॾसींदड़ न लहंदे।